बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 24 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे शहरी रज़ाकार। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 24 शहरी रज़ाकार। आम तरह ॾिठो वियो आहे त दुनिया में जेको बि माण्हू ख़िदमत करे थो उहो मोट में उन ख़िदमत जो बदिलो ज़रूरु चाहे थो, पर के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके ॿियनि जी ख़िदमत कनि था मगर उन जो को बि उजूरो नथा घुरनि। अहिड़ा माण्हू हर वक़्तु ॿियनि जी ख़िदमत करण लाइ तयारु हूंदा आहिनि ऐं ॿियनि जी वाहिर करणु पंहिंजो फ़र्ज़ु ॼाणंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे रज़ाकार चइबो आहे। रज़ाकार जी माना ई आहे बिना उजूरे ख़िदमत करण वारो। शहरी रज़ाकार मुल्क जी बचाव, आम भले जे कमनि ऐं इत्तफ़ाक़ी हादिसनि जे वक़्तु ॾुखोयलनि जी मदद लाइ पंहिंजूं ख़िदमतूं आछींदो आहे। हू उहा ख़िदमत बिना कंहिं पघार या लालच जी कंदो आहे। रज़ाकारनि जे मदद सां हुकूमत पेश आयल ॾुखियनि हालतनि खे सवलाईअ सां मुंहुं ॾेई सघंदो आहे। अहिड़ीअ तरह ॾुखोयल माण्हुनि खे बि तुर्त सहारो मिली पवंदो आहे। शहरी रज़ाकारनि खे तजर्बेकार माण्हू सिख्या ॾींदा आहिनि। उन सिख्या में बाहि विसाइणु, तुर्त इलाज करणु, ट्रैफ़िक खे संभालणु वग़ैरह पिणु शामिलु आहे। जंग जे ज़माने में जॾहिं फ़ौज मोर्चा संभाले दुश्मन सां मुक़ाबिले करण में रुधल हूंदी आहे, तॾहिं शहरी रज़ाकार वरी शहरी इंतिज़ाम रखण ऐं अमन अमान बहाल करण में मशग़ूल हूंदा आहिनि। सरकारी जायुनि, रस्तनि, पुलियनि जी बचाव करण में हू फ़ौज तोड़े पुलिस जी मदद कंदा आहिनि। जंग दौरान वॾनि शहरनि में हवाई हमले जो डपु हूंदो आहे। उन करे शहरी रज़ाकार राति ॾींहुं चौकसि रहंदा आहिनि त जीअं को माण्हू शहरी बचाव जे उसूलनि जी भञकड़ी न करे। हू हवाई हमले में फटियल माण्हुनि खे इलाज लाइ इस्पतालनि में पहुचाईंदा आहिनि ऐं ॾठल जायुनि हेठां दॿियल माण्हुनि खे ॿाहिरि कढंदा आहिनि। शहरी रज़ाकार जंग, तूफ़ान, ॿोॾ तोड़े ज़िलज़िले सबबि ॾुतड़ियल माण्हुनि जी वाहिर कंदा आहिनि, खेनि ख़तरे वारनि जायुनि तां कढी सलामतीअ वारनि हंधनि ॾांहुं वठी वेंदा आहिनि। ॿोॾ जे वक़्तु शहरी रज़ाकार ॿोॾ जे सतायल माण्हुनि लाइ खाधे, कपिड़े ऐं दवा दरमल जो बि बंदोबस्तु कंदा आहिनि। उहे शहरनि तोड़े ॻोठनि में अहिड़ा मर्कज़ क़ाइमु कंदा आहिनि जिते खाधो, कपिड़ो ऐं दवाऊं गॾु कंदा आहिनि ऐं पोइ उहे शयूं उन्हनि माण्हुनि में विरहायूं वेंदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु जंग जे वक़्तु हू पंहिंजी निंड फिटाए शहरनि में पहिरो ॾींदा आहिनि। ॿोॾ जे वक़्तु बचाव बंदनि ते बि पहिरो ॾींदा आहिनि। कॾहिं बि का वबाई बीमारी पखिड़िबी आहे त शहरी रज़ाकार बीमारनि जी ख़िदमत कंदा आहिनि। हुकूमत बीमारीअ खे रोकण लाइ जेकी उपाउ वठंदी आहे तिन ते अमल कराईंदा आहिनि। असांजे मुल्क में के अहिड़ा बि समाज दुश्मन माण्हू रहनि था जेकी
ॿारनि खे खणी वञी विकिणंदा आहिनि। शहरी रज़ाकार उन्हनि ॿारनि खे ॻोल्हे माइटनि ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं जेकी ॾोहारी हूंदा आहिनि तिन खे पुलिस जे हवाले कंदा आहिनि। उन खां सवाइ माइटनि खां भॼी वियल ॿारनि खे बि हथु करे माइटनि जे हवाले कंदा आहिनि। अॼुकल्ह रज़ाकार थी कमु करण जो जज़्बो वधी रहियो आहे। ख़ासि करे शागिर्द उन ॻाल्हि में दिलचस्पी वठी रहिया आहिनि। शागिर्दनि जे उन लाड़े जो फ़ाइदो वठंदे स्कूलनि ऐं कॉलेजनि में अहिड़ा मर्कज़ क़ाइमु कया पिया वञनि जिते खेनि फ़ौजी ऐं शहरी बचाव जी सिख्या ॾिनी वञे थी, जीअं जंग तोड़े अमुन में क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करे सघनि। रज़ाकार बणिजी पंहिंजी क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करण जो जज़्बो साराह जे लाइक़ु आहे। असां सभिनी खे अहिड़ी ख़िदमत करण लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे।